अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ठीक ठाक सां गॾु मां आहियां सोराब सूमरो ऐं अॼु असां वटि हिकिड़ो अहम किरदारु आयो आहे प्रोग्राम में। यकीनन तव्हांजो हुन सां तक़रीबन रोज़ानो ई वास्तो पवंदो हूंदो। ज़ाहिर आहे हर घर में या हर होटल में या दुकान ते खीर ज़रूरु ईंदो आहे। खीर अॼुकल्ह जी अहम ज़रूरत बि आहे, जंहिंमें चांहि बि ठहंदी आहे, मुख़्तलिफ़ ॿियूं शयूं बि ठहंदियूं आहिनि खीर सां। ऐं खीर जहिड़ी शइ आहे ऐं उनजो ई वापारी अॼु असां वटि आयो आहे, नूरो खीर वारो। अॼु असां हुनखे पंहिंजे प्रोग्राम में घुरायो, हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। त साईं, तव्हां खीर वारा आहियो माशाल्लाह। जी जी बिल्कुलु बाबा। पंहिंजा खीर जा वाड़ा आहिनि तव्हांखे? वाड़ा आहिनि, कारोबार, दुकान आहिनि, माना तक़रीबन 15-20 दुकान आहिनि। 15-20 दुकान कराची जहिड़े शहर में? कराची जहिड़े शहर में। कराचीअ में साईं चवंदा आहिनि त का बि शइ ॼणो ख़ालिस नथी मिले। इहा खीर जे लाइ अञा वधीक इहा शिकायत बि मिली आहे, दाह मिली आहे घणी तमामु, त खीर में जेको आहे सो अध खां मथे पाणी मिलियल आहे ऐं केमिकल वारो खीर बि को अचे थो। त इहो कहिड़ो फ़र्क़ु आहे केमिकल वारे खीर में ऐं पाणी मिलियल वारे खीर में? साईं, पाणी वारो त इहो आहे खीर त जीअं ॿाहिरों अचे थो असां वटि, आननि था भाॻिया ॻोठनि मां खीर पुॼाए था वञनि। अच्छा, उहे अधो त घर खां ई पाणी मिलायूं था अचनि। उन घर मां जीअं ॾोहनि था मेहुनि खे, उतां ई पाणी मिलाए था अचनि। वरी चवनि त चवनि था आघारो, थोरो बाल्टी धोतीसीं, आघारो विधोसीं। अच्छा, पर घटि में घटि ईअं सम्झो किले ते 1.5 पाव पाणी विझनि था पिया। तव्हां पाण बि विझंदा आहियो पाणी खीर में? असां पाण बि मिलाईंदा आहियूं। छो? कमाई आहे न साईं खीर जी। अगरि जेकर निजो खीर तव्हां विकिणो त उन में कमाई न थींदी? न, एतिरी बचत न आहे नी। अच्छा, असांजे कारोबार में इहा शइ आहे, कॾहिं कॾहिं घटि सेल थींदी आहे त रखंदा आहियूं त उन में बर्फ़ बि विझंदा आहियूं। खीर में? खीर में बर्फ़ विझंदा आहियूं, जीअं खरी न वञे, ख़राब बि न थींदो, वधंदो बि सही। अच्छा, उहो ई पाणी थी वेंदो? हाणे मण खीर ते त असां 10 किलो हिकिड़ी बर्फ़ विधीसीं। अच्छा, उहो ज़ाहिर पाणी थी वेंदो, पाणी मिली वियो न खीर में? मिली वियो उहो बि। पोइ तव्हांखे इहो थोरो ख़्यालु नथो थिए त तव्हां खीर में जेको पाणी मिलायो था या बर्फ़ मिलायो था या जेका कारखाने वारी, उहा बि केमिकल मां ठहे थी ज़ाहिर आहे। पोइ उन सां ज़ाहिर नंढा ॿार बि उहो खीर पीअनि था, वॾा बि पीअनि था, त उन सां माण्हू बीमार बि थी पए थो। ओ साईं, हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो बि हुयो, प्योर खीर बि हलाए ॾिठोसीं। अच्छा, घरनि वारा वठी वञनि खीर, सुबुह जो अची को भुजा हणे, को लांतू हणे। छो? त खीर ख़राबु न थी, असांजे ॿारनि खे दस्त थी पिया आहिनि। अच्छा, निजे खीर सां? उहो ठोकियोसीं पाणी, जे वाह 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 जो खीर त हाणे ॾिनो थी चई। उहो आदी न उन खीर पीअण जा, निजो खीर ॾिनो त पोइ हुन में ज़ाहिर आहे ख़राब थी वेंदो। वही ॻाल्हि आहे न। खीर असल में खरी बि वेंदो आहे, कॾहिं कॾहिं तव्हां ॾेई वेंदा जेको खीर घरनि में, जी जी, खीर ख़राब थी वेंदो आहे, खीर खरी वेंदो आहे। जी, उहो छाजे करे? उहो त घणो टाइम रखूं था, मतिलबु हिकिड़ो राति जो ॾुधल आहे, हाणे मिसाल सुबुह ताईं उहो हलंदो। अच्छा, पर घरनि वारा वठी था वञनि, उन कंहिं वटि ग़रीब माण्हू आहिनि, कंहिं वटि फ्रिज बि त कोन्हे नी, ईअं रखी था छॾनि त ज़ाहिर आहे न उहो एतिरो टाइम त खीर कोन हली सघंदो, ज़ाहिर आहे ख़राबु थींदो नी। हाणे साईं ॾिसो, तव्हांजो जेको वाड़ा आहिनि तव्हांजा, जी जी, वाड़े में मेहियूं आहिनि, उहे मेहूं गाह खाईंदियूं आहिनि, कटी जेको हूंदो आहे मसालो मिलाए खाईंदियूं। बिल्कुलु। पेट्रोल जॾहिं वधंदो आहे तव्हां खीर जा पैसा वधाए छॾींदा आहियो, ईअं छो? पेट्रोल ते आहिनि छा मेहूं? सर, वाड़नि खां पेट्रोल पीअंदियूं आहिनि या पेट्रोल सां कहिड़ो तालुक खीर जो? उहो ईअं तालुक आहे, वाड़नि तो जो खीर अचे थो त अचे त सूज़किन ते थो न लोड थी। अच्छा, सूज़की त पेट्रोल ते थियूं हलनि नी। हा, ज़ाहिर पेट्रोल चढ़ंदो त असां बि हिसाब। पेट्रोल जीअं हाणे 55 रुपए वधियो लीटर ते, जी जी, तव्हां खीर ते बि लीटर ते 50 रुपए वधाए छॾियो। 55 रुपए लाज़मी वधाइणो। पहिरियों 200 रुपया खीर, हाणे 255 रुपए खीर। अहिड़ो मौक़ो त ॻोल्हींदा आहियूं असां नी। पोइ त साॻी ॻाल्हि थी वई न, माना लीटर खीर जो वठे माण्हू या लीटर पेट्रोल जो वठे? 255 रुपया लीटर उहो बि, 355 रुपया लीटर उहो, 255 रुपए खीर। खीर पींदो ताक़त थींदी। तव्हांखे एहसास न आहे कोई बि ग़रीब माण्हू ते जेको लोड पए थो? कारोबार आहे न साईं, कारोबार आहे नी असांजो इहो। कारोबार आहे? कारोबार आहे। तव्हां कारोबार खे जो तव्हां इहो खीर में पाणी मिलायो था, मिलावट कयो था, जी, त पोइ इन में तव्हांखे ज़मीन मलामत नथो करे? न न न, ठही आऊं। अच्छा, ठही आऊं, सोनो कारोबार आहे, ज़मीन तां ठही आऊं। ईअं सम्झो हेॾो सोनार के जो कारोबार, हेॾो खीर जो कारोबार। अच्छा जी। अक्सर ॾिठो वियो आहे त मेहनि खे के इंजेक्शन्स बि हणंदा आहिनि खीर वधीक ॾियण जे लाइ। बिल्कुलु। उहो छो इंजेक्शन हणंदा आहिनि? उहो खीर घटि ॾींदियूं आहिनि, टाइम ते न ॾींदियूं आहिनि, त पोइ उनजे करे उहा उनखे सुई हणणी पवंदी आहे। उन सां त पोइ उन माल जेके जानवर आहे उनखे बीमारियूं बि थींदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ थींदियूं, त असां वरी कढी छॾींदा आहियूं नी, वाड़नि वारा आहियूं नी, कसाई खे ॾेई छॾींदा, उहे गोश्त में हलाए छॾींदा आहिनि अॻिते। बसि, हा। अच्छा, जी जी जी। हाणे जेको केमिकल वारो खीर अॼुकल्ह ठाहिनि था, उनमें उहो खीर त न आहे, केमिकल था मिलाइनि पाणीअ में, उहो खीर थो ठही वञे। उहो साईं ईअं कंदा आहियूं नी असां, मिसाल हाणे हेॾो 10 किलो खीर थी वियो, 10 किलो पाणी कंदासीं, उनमें केमिकल मिलाए मिक्स कंदासीं। अच्छा, अॻे त रखंदा हुआसीं कारखाननि में असां।
अच्छा हाणे ये मशीना अची वयूं आहिनि अहिड़ियूं, लाहे उन में अच्छा थधो थी थो वञे, मिक्स थी थो वञे, पियो घुमंदो, हे वन ज़ाइको, जेको पींदो चवंदो वाह 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 जो खीर अचे। खीर मां मुख़्तलिफ़ शयूं ठहनि थियूं, आइस्क्रीम बि ठहे थी, कुल्फियूं ठहंदियूं आहिनि, माओ बि ठहंदो आहे। माओ बि ठहंदो, तव्हां माओ बि ठाहींदा आहियो खीर जो? साईं माओ त वॾो टाइम ठाहियो आहे। अच्छा जी जी जी, वॾे अरसे खां ठाहियो? वॾे अरसे खां ठाहियो आहे, पर उन में मिलावट न हूंदी। अच्छा हा, उन में मिलावट कोन कंदा हुआसीं, छो त मिलावट वारो मूं ठहंदो बि न। हाणे जेको माओ अचे थो हुन में उहा टेस्ट छो न आहे? हुन में अहिड़ो ई खीर विझंदा हूंदो न तव्हां? सर अधो अधु पाणी आहे नी। अच्छा ॿियो केमिकल, उहो ज़ाइको नथो बीहे। ॿियो अॼुकल्ह जेको माओ ठहे थो पियो, त अॻे असां जॾहिं माओ ठाहींदा हुआसीं त मण खीर कंदा हुआसीं, मण खीर ते असां वधि में वधि किले खां 1.5 किलो खंडु विझंदा हुआसीं। अच्छा ऐं हिन वक़्तु जेको माओ ठहे थो, मण खीर ते माशाल्लाह 15 खां 20 किलो खंडु था विझनि। अच्छा हाणे उहो माओ काथो ठहंदो? तॾहिं उहा टेस्ट नथी बीहे? टेस्ट ज़ाइको नथो बीहे। अच्छा जी जी। तव्हां पाण जेको घर में खीर इस्तेमालु कंदा आहियो, उहो बि पाणी वारो खीर इस्तेमालु कंदा आहियो, केमिकल वारो, या उन में निजो खीर अलॻि करे रखंदा आहियो पंहिंजो घर जे लाइ? उहो पंहिंजो अलॻि कंदा आहियूं। पंहिंजो अलॻि कंदा? पंहिंजो अलॻि। माना पंहिंजी सिहत तव्हांखे अज़ीज़ आहे, ॿियनि जी सिहत भली ॿेड़ो ॿुॾे त ॿुॾे, बसि ॿाहिरों पैसो अचे थो, पैसे जो अॼुकल्ह दौर पैसे जो आहे। पंहिंजे लाइ निजो खीर कढी रखंदा आहियो घर जे लाइ? पंहिंजे लाइ तव्हां कंदासीं। तव्हां बि खीर पीअंदा आहियो? मां बि पींदो आहियां, पर घटि, टाइम सां। घटि पीअंदा? टाइम सां, हा। पोइ तव्हां ते असरु छो नथो करे खीर? उहो घटि पीअंदो नी। घटि पीअंदो? घटि पीअंदो इन जे करे। हा। अच्छा तक़रीबन केतिरी आमदनी थी थी वञे तव्हांजी इहो मिलावट वारो खीर विकण जे खां पोइ? माशाल्लाह साईं, ईअं सम्झो असांखे किले ते 100 रुपए खां मथे बची वेंदो आहे। 100-150 रुपए बची थो वञे किले ते कढी करे। हा। अच्छा जी जी। जेके तव्हां वटि वाड़े ते कमु कंदा आहिनि मज़दूर, जी जी, उन्हनि जी भला सैलरी घटि छो हूंदी आहे? एतिरी पघार उन्हनि खे घटि ॾींदा आहियो सफ़ा, जॾहिं तव्हां कमायो त लखनि? पघार इन जे करे घटि हूंदी आहे जो उन्हनि खे असां रिहाइश बि ॾियूं हुते, खाइण पीअण, किलो किलो अधु किलो टाइम ते खीर बि पीअनि। अच्छा त इहो हिसाब हणो त इहे घणा थी विया पैसा। इन जे करे उन्हनि जी पघार घटि हूंदी आहे। इन जे करे उहे सदाईं तव्हां वटि कमु ई कंदा रहंदा वाड़े ते, कॾहिं तरक़ी न करे सघंदा? न कंदा, कॾहिं बि न कंदा। ऐं तव्हां चाहियो बि नथा त उहे तरक़ी कनि? असां न चाहींदासीं नी। अच्छा हा नी। तव्हां भला पाण पंहिंजे लाइ कुझु सोचियो त तव्हां अॻिते हली छा कंदव, अञा कहिड़ी तरक़ी कंदव? हा बसि आहे त पैसे जो कमाल। मुंहिंजी सोच आहे त मां को मिनिस्टर थियां, सियासत में अचण जो बि तव्हांजो इरादो आहे? जी हा, बिल्कुलु आहे। अच्छा जी जी। सियासत में ईंदो ज़ाहिर हुनजे लाइ त वोट खपनि, तव्हां वटि वोटर आहिनि एतिरा? वोटनि खे छा कंदव साईं, वोटनि ते थोरी थो वञे माण्हू सियासत में। अच्छा बाक़ी अॼुकल्ह पैसो आहे त हर शइ आहे, माण्हू आहिनि पंहिंजा अहिड़ा असां वटि। उनजे लाइ ज़ाहिर आहे तव्हां MPA थींदव या MNA थींदव, तॾहिं वञी मिनिस्टर थींदव न? उन मिनिस्ट्री वठण लाइ बि पैसा भरींदव तव्हां? ज़ाहिर आहे पेटियूं जूं पेटियूं भरींदव, नोटनि जूं? हा। अच्छा पैसे जो कमाल आहे माशाल्लाह। लाइ खोखो ॻोठ जो ॻोठ जेको आहे, 5-8 ॻोठ हूंदा, सभु पंहिंजा आहिनि उहे। तालीम केतिरी आहे तव्हां जी? तालीम खे छा कंदव? पढ़ियो न सफ़ा? न पढ़ियासीं कोन। तव्हां पढ़ियो बि न, वरी तव्हां चओ था त जेको आहे सियासत में वेंदुसि, मिनिस्टर बि थींदुसि, तालीम तव्हांखे आहे कोन? साईं माण्हू पढ़ियल लिखियल गॾु आहिनि नी मूंसां। अच्छा ॿिया पढ़ियल लिखियल गॾु हूंदा, उहे तव्हांखे सॼो सम्झाईंदा कमु? सभु हलाईंदा उहे नी। बाक़ी मिनिस्टर तव्हां थींदव? नाले में माना मां हूंदुमि। अच्छा हा हा माशाल्लाह। माना अॻिते हली करे पोइ बि इहो ई कमु शुरू कंदव तव्हां? जीअं हाणे इहो मिलावट वारो कमु कयो था, इहो कीअं छॾींदासीं साईं, इन में त चढ़ंदासीं मथे नी। अच्छा इन खे अञा वधाईंदा? इन खे वधाईंदासीं कारोबार खे। अच्छा पोइ माण्हू जेके शिकायत कंदा आहिनि तव्हां सां अची, उन्हनि सां कीअं पोइ उन्हनि खे डील कंदा आहियो तव्हां? मिसाल जी ॻाल्हि, कॾहिं तव्हां वटि छापो बि लॻंदो आहे फूड वारनि जो या कंहिंजो, अहिड़ो खीर में तव्हां पाणी था मिलायो, जी जी, उन्हनि खे कीअं डील कयो? साईं समझदार हो तव्हां, उन्हनि खे बि कुझु ॾे कुझु वठि। खोखो ठाहे रखंदा उन्हनि जो? रखियलु हूंदो, पियो हूंदो बसि। पोइ ईंदा वेंदा, चांहि वांहि पींदा, बिस्किटनि जूं प्लेटां अॻियो रखंदासीं। अच्छा होॾो पोयों गाॾी में डिकी में रखिजी वेंदो हर शइ। पोइ तव्हां कुझु न चवंदा? न न न, माना उन्हनि जी मिली भगत आहे तव्हां सां? सिस्टम हले ई ईअं थो नी सर। सिस्टम हले थो, तव्हां सिस्टम जो हिसो आहियो? हिसो आहियूं बसि, ईअं सम्झो। माना इहो कमु ईअं हलंदो रहंदो, सुधरंदव न? न वॾी ॻाल्हि आहे, छो त माहौल अहिड़ो थो हले नी। अच्छा जेकॾहिं इहो न कयो त पोइ न हली सघो? न पोइ बचत न थी। जेकॾहिं खीर में मिलावट न कयो न, पोइ छा कमाईंदासीं? पोइ न हली सघंदो? काॾो ॿार पढ़ंदा, काॾो सिस्टम हलंदा, घरनि जा ख़र्च आहिनि, हिलाल में न आहे कमाई। अच्छा हा, हिलाल बि अथा त इहो हराम कयूं था असां, हराम कमाई कयूं था, पोइ बि सो माना हिन खां पासो नथा कयो? हराम में मज़ो आहे नी साईं, मज़ो अची थो वञे, चस्को अची थो वञे नी। अच्छा जी 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 माशाल्लाह। जी नाज़रीन, तव्हां हिन नूरे खीर वारे जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, ऐं हिननि जो चवणु आहे त कुझु बि थी पए असां इहो कमु न छॾींदासीं, छो जो हिलाल में कमाई न आहे। पर ईअं न आहे, हिलाल में बरकत आहे, ऐं हलाल कमाई कजे त उहा सुठो आहे, पंहिंजे ॿारनि खे बचनि खे
हिलाल जी कमाई कराइजे। हराम जी कमाई खाइण खां पोइ ॾिसो था शिकिल बि अहिड़ी थी वञे, पर पोइ बि चवनि था असां हिन खां मुड़ंदासीं न। इन ई ते मुंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणे ते पहुचे थो। ईंदड़ प्रोग्राम ठीक ठाक ताईं मूंखे ॾींदा इजाज़त, के नए किरदार सां गॾु वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।